कल्ह वारे वीडियो में मूं चयो त आत्मा ऐं परमात्मा हिकु ई आहे जो माना आहे ॿिन्हिनि जो साॻियो स्वरूप आहे। ॿिन्हिनि जे साॻिए स्वरूप जो माना छा? ॿिन्हिनि जे साॻिए स्वरूप जो माना मां हिकु मिसाल सां सम्झाए थी सघां। जीअं पाण जे घर खीर वारो ईंदो आहे, उहो ड्रम में खणी करे खीर अचे थो ऐं पाण हुन खां बाटीअ में खीर था वठूं, 1 किलो 1.5 किलो जेतिरो बि पंहिंजी घुर्बल आहे उहो पाण वठूं था, त उन खीर जो स्वरूप जेको उहो ड्रम में आहे ऐं जेको उहो बाटीअ में आहे उहो साॻियो ई आहे। यानी आत्मा ऐं परमात्मा जो स्वरूप बि ईअं ई आहे। परमात्मा वॾो रूप आहे ऐं आत्मा हुन जो अंश आहे ऐं उहे स्वरूप साॻियो ई आहे। आत्मा जो प्योर फॉर्म में अची वञण ई मोक्ष आहे, जीवन मुक्ति आहे। त छा जीते जी मोक्ष संभव आहे या जीते जी जीवन मुक्ति संभव आहे? हा आहे, पर तमामु ॾुखी आहे। मेडिटेशन कंदे कंदे या हवन कंदे या तपस्या कंदे किन माण्हुनि खे हिकु खिन लाइ ई आत्मा प्योर फॉर्म में अची वेंदी आहे। उहा हिकु खिन लाइ ई हुनखे जीवन मुक्ति या मोक्ष जो अहसासु थी सघंदो आहे। पर हमेशह लाइ मोक्ष मिली वञणु, जीते जी या जीवन मुक्त थी वञणु तमामु ॾुखियो आहे। पाण ॾिठो हूंदोसीं त वॾा वॾा ज्ञानी, कथावाचक जेके बि आहिनि, त उन्हनि खे बि कॾहिं न कॾहिं कावड़ अची थी वञे, कॾहिं न कॾहिं उन्हनि खे बि जेके भाव आहिनि, विकार आहिनि, उहे घेरे था वठनि। इन जो मतिलबु आहे उहे जीवन मुक्त कोन आहिनि, उन्हनि खे मोक्ष जी प्राप्ति कोन थियल आहे। हा, इहो चई सघिजे थो त जेके मेडिटेशन जो, हवन जो या पूॼा पाठ जो सतत अभ्यास कनि था, उन्हनि खे कॾहिं न कॾहिं हिकु न हिकु खिन लाइ आत्मा प्योर फॉर्म में अची सघंदी आहे। ज़रूरी न आहे, पर अची सघंदी आहे ऐं उन जे सॼे जीवन जे वहिंवार, उन जी सोच, उन जे नज़रिए ते तमामु ॾींहं राति जो फ़र्क़ु अची वेंदो आहे। हू कावड़ घटि कंदो आहे, विकारनि सां मुक्त हूंदो आहे, हुन में क्षमा भावना वधीक अची वेंदी आहे, हू बहस में उलझण मुनासिबु न सम्झंदो आहे, वग़ैरह वग़ैरह। त पाण खे बि इन ॻाल्हि जो सतत अभ्यास करणु घुरिजे। भले जीवन मुक्ति न बि मिले, भले मोक्ष न बि मिले, पर असांजो वहिंवार संतुलित थी सघंदो आहे। मां सम्झां थी तव्हां मुंहिंजे इन वीचार सां सहमत हूंदा ऐं तव्हांखे ॻाल्हि दिलि खे लॻंदी। जय झूलेलाल।